त नौजवान छोकिरियूं छो थियूं नयूं मुस्लमान कुरारियूं छो नथियूं थियनि। पहिरियों त मुंहिंजो मुल्लनि खां इहो सुवाल, उन्हनि भोपनि खां उन पीरनि खां जेके न चवनि, पहिरियों त भई कुरारियुनि खे छो नथा। ओ बाई वेठी आहे 95 सालनि जी, उनखे कंहिं मुले कलमो पढ़ायो। अचन पयूं मायूं मुसलमान थियण जे लाइ, उहा मुसलमान त थी पर ज़ाहिरी तौर ते मुसलमान सॾाइण वारा तकलीफ़ उन्हनि खे थी। उहा हिंदू औरत ते अल्लाह महिरबानी कई, कलमो भरे मुस्तफ़ा करीम जी उम्मतियाणी बणिजी वई, पर तकलीफ़ वरी मुसलमान सॾाइण वारनि खे थी पई। उन्हनि खे छॾ, उहे त बेदाड़िया ॾाढियूं उन्हनि जूं कूड़ लाहूं, पर 25 रुपए ऐं टके ते विकामजण वारो मश्करो मौलवी, मश्करो मुल्लो, मश्करो बल्कि मौलवी चवण ई ग़लति आहे, उहो बीह करे चए पियो त इहे भोपा जवान छोकिरनि खे कलमा था पढ़ाइनि, पोड़ियुनि खे छो नथा पढ़ाइनि। जो तूं पंहिंजी पोड़ी वठी आहे त भला उनखे कलमो पढ़ाए करे नई सिरा सां मुसलमान कयूं। आले सुन्नत व जमात जे आलिमन बुजुर्गन के भोपो सॾण वारा असां तुंहिंजे नस्ल खां बि वाक़िफ़ आहियूं। उन्हनि हिंदुनि ऐं इंदिरा गांधीअ जी स्टेज ते उनखे विहारे करे पंहिंजी सदारत करण वारा, तूं हिंदुनि सां पंहिंजो हक़ ऐं टुकुर थो मल्हाए, सुन्नत जमायत वारा मदीने वारे मीर सां पंहिंजो नीमक था मल्हाइनि। लब्बैक लब्बैक बैत मथे लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक ताजदार खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत। यो तव्हां ॿुधो अलाए वीडियो में मूंखे माण्हू मोकिलियो, माण्हू त अलाए छा ॿुधंदा आहिनि, पर मां अखर अखर ॿुधंदो आहियां त हमरा चवे छा थो पोयों मतिलबु कहिड़ो आहे। चई ये भोपा, अब भोपो काफ़र हूंदो आहे न, इन जो मतिलबु आहे तव्हां सुन्नत जमायत जे पीरनि बुज़ुर्गनि दरवेशनि खे इहो खोलू जो हिमायती तव्हांखे काफ़र थो चवे। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। इहे अल्हम्दुलिल्लाह अॼु काफ़रनि खे मुसलमान पिया कनि, इहे भोपा न आहिनि। भोपो त तूं आहीं जेको इंदिरा गांधीअ जो शागिर्द आहीं, भोपो त तूं आहीं जो तुंहिंजा पाकिस्तान में मौलवी बीही करे चवनि पिया त मस्जिदनि लाइ असां वटि पैसा कोन्हनि, मंदरनि लाइ असां वटि पैसा आहिनि। सुन्नत जमायत वारा यादि रखिजो, इहे ज़ाहिर में रिढ थी था हलनि, पर हक़ीक़त में बगड़ अथव बगड़। इन्हनि बगड़नि खां पाण बचाइजो। या रसूल अल्लाह जे अक़ीदे ते सदाईं साबित कदम रहिजो। छो त वज़ाहत करण यार ज़रूरी आहे, जेकॾहिं वज़ाहत नथी कजे ऐं चइजे नथो न त पोइ कन नथा खाइनि, कन ऐं वरी दिलेर था थियनि, दिलेर। त बाबा असां अॼु चयो ऐं असांखे कंहिं जवाब कोन ॾिनो, ख़ैर पोइ अॼु हिकु बुज़ुर्ग खे, सुभाणे ॿिए खे, वरी टे ॾींहं टे खे, चौथे ॾींहुं चौथे खे, पंजे ॾींहुं पंजे खे, ऐं तव्हां त वञी करे पीरान पीर 2 साल अॻे 3 साल अॻे हिननि जे मौलवी हज़रत पीरान पीर ते बि गुफ़्तगू कई, पर अल्हम्दुलिल्लाह असां उनखे उते लॻाम चाढ़ियो। अर्ज़ु सिर्फ़ु एतिरो करणो आहे सुहिणा त जेको फितनो जीअं उथंदो आलिम जे मथां फर्ज़ आहे त उन फितने जो उन वक़्त में मुक़ाबिलो करे अहले सुन्नत जा आलिम मुक़ाबिलो कंदा रहंदा। अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे अक़ीदे अहले सुन्नत इस्तिक़ामत नसीब फरमाए।